पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो हिकु तहरीक जो नालो आहे जेका अवाम जी उम्मीद हुई जे अवामी जमहूरियत जे लाइ पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी। हू पंहिंजी अमर शहीद जे नामुकमल मिशन खे पूरो करण लाइ जदोजहद खे जारी रखंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे अमर शहीद बेनज़ीर भुट्टो जी 88 सालगिरह ते ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो त साल गुज़रनि या सदियूं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी डिघी जदोजहद अज़ीम कुर्बानी इंसान दोस्त फ़लसफ़ो लाज़वाल आहे। बलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जी जदोजहद कुर्बानी ऐं फ़लसफ़े एवज़ पाकिस्तानी अवाम जी हतमी फ़तेह हाणे वेझो आहे। अॼु पाकिस्तान में गवर्नेंस डे रेल इदारा यरखमाली अवाम सफ़ा कार्टेल्स जे रहमो करम ते आहे। अहिड़नि बदतरीन हालतुनि में हर मुहिब वतन पाकिस्तानी जे शहीद बेनज़ीर जी अवाम दोस्त विजन जी खोट महसूस करण फितरी रद्द अमल आहे। पीपी चेयरमैन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो हिकु तहरीक जो नालो आहे ऐं अवामी तहरीकूं तारीख़ जी माउ हूंदियूं आहिनि जेके नई तारीख़ ऐं दौर खे जनम ॾींदियूं आहिनि। हिकु सियासी लीडर जी हैसियत सां शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क में अवामी सतह ते जमहूरी सोच खे अॻिते वधायो। हिकु चूंडियल वज़ीर आज़म जी हैसियत सां शहीद बेनज़ीर भुट्टो आईनी पार्लियामेंट जी बालादस्ती लाइ हम आहंगी पैदा कई। हुन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो अवाम दोस्त हुकुमरानी लाइ इदारा क़ाइमु कया, तालीम सिहत ऐं रोज़गार जे मौक़नि जहिड़नि बुनियादी हक़नि ते पसमानदा तबिके जी पहुच खे यकीनी बणायो। औरतनि, ॿारनि, अक़लियतनि ऐं पोहरियतनि जी भलाई ऐं तरक़ी लाइ कानून साज़ी कई ऐं गेम ऑफ चेंजिस प्रोग्रामनि लाइ मुतारिफ़ करायो। बलावल भुट्टो चयो त हुकूमत में हुजे या अपोज़िशन में शहीद बेनज़ीर भुट्टो सभ खां अॻिते वधी हमेशह अवाम खे उमीद ॾिनी। शहीद बेनज़ीर भुट्टो आमरियत, दहशतगर्दी, इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ ईंदड़ नस्लुनि लाइ हिकु उमीद ऐं वलवले जी अलामत आहे। हुन चयो त पंहिंजी शहीद अमर जे नामुकमल मिशन खे पूरो करण लाइ जदोजहद जारी रखंदुसि। इहो मिशन जेको पाकिस्तान में जमहूरियत खे मज़बूत बणाइण ऐं अवाम जो ख़ुशहाल बणाइण जो मिशन हो।